ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। सिंधी अदब संगत शाह कोठड़ी पारां सगा जी सोकार सां नामवर आलिम मुफ़क्किर अदीब ऐं उस्ताद शेरा शाइर अल्लामा अहमद मुश्तबा ग़ालिब मलकाणीअ जे वरसीअ जे मौक़े ते मुशाइरे जी तक़रीब नामवर शाइर काज़ी बदर जी सदारत में थी गुज़री। महिमान में अल्ताफ़ मलकाणी, अब्दुल नबी आज़ाद, ज़ाहिद अली मलकाणी, अली अकबर चांडो, सत्तार भुट्टो शामिल हा। वरसी तक़रीब के ख़िताब कंदे नामवर स्कॉलर अल्ताफ़ मलकाणी चयो त साईं ग़ालिब मलकाणी पंहिंजी ज़ात में हिकु अदबी अदारो हो जंहिं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते असांखे किताब ॾिना आहिनि, पर हिन अदबी हल्के में पंहिंजा शागिर्द बि छॾिया आहिनि जेके अदब जे मैदान में ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। लेखक महबूब सिंधी चयो त ग़ुलाम अहमद मुश्तबा ग़ालिब मलकाणी हिकु आलिम मुफ़क्किर सिंध राणी न्याज़ अली ख़ासकेली ग़ालिब मलकाणीअ जा गीत ॻाए महफ़िल खे झूमाए छॾियो। कोटड़ी रिपोर्टर